खोसो ऐं रईस कालू खान ॻोठ में वेठो आहियां। मुंहिंजो ॻोठिया परे पासे अलॻि वेठा आहियूं पर ॻोठु इंजो सॼे थो। मसइलो इहो असांजे घर जे भरिसां हिकिड़ो मंगराणी जो घर आहे, उन घर जे भरिसां जुआ पिया हलनि रोड जे मथे, उहा 1000 रुपया वठी। मूं उनखे एतिराज़ु कयो दादा हिते जुआ न हलाओ, त उन एतिराज़ु कया। जुआरी जेके बदमाश न उनजा नाला कोथो खणा, उन्हनि मूंखे धक बि आहिनि, मारो बि अथनि बेगुनाह। मूं इन जे लाइ एतिराज़ु कयो त मुंहिंजा ॿार त मासूम क़ुर शरीफ़ ते वञनि था ऐं स्कूल वञनि था, ऐं जुआ न कंदा करो। ही बेहया जुआरी आहिनि, किथे किथे वेठा को ॻाल्हि गंद ॾियनि था, मासूम क़ुर ते वञनि था। इन्हनि जे इन जे मथे को वज़न किंदो छो किरे, ॻाल्हि गंद ना ॾियो। चई असां तुंहिंजो वञे छा, असीं पैसा ॾियूं था। बाबा ही पैसा ॾियनि था पुलिस वारनि सिपाहियुनि खे। 4 सिपाही आहिनि, हिकिड़ो गाॾी जो ड्राइवर आहे। ड्राइवर जो नालो ॿुधायो त नालो बि खणी मूंखे ॿुधायां, सिपाही जो नालो पुछो उनजो नाला ॿुधायां। 2 नामालूम आहिनि ऐं ॿिनि जा मूंखे नाला। हिकिड़ो पुलिस वारो खोसो भुगरी, उहो ई पैसा वठे थो, हिकु इहो ई पैसा वठे थो। ऐं मुंहिंजे हिन एक्शन लाइ करे आऊं थाणे में 2 टे चकर आहियूं। सिपाहियुनि मूंखे वापसि दरवाज़े खां वापसि मोकिले। हक़ नवाज़ एस एच ओ मिलनि आयुसि, दरख़्वास्त ॾियणु आयुसि, अपील करणु आयुसि, चवंदा उहो एस एच ओ आहे कोन। अॼु हेॾा विले, अॼु हेॾा विले, अॼु जुआ खेलंदे 6 महीना थी चुका आहिनि। मुंहिंजा ॿार क़ुर खां महरूम थी चुका आहिनि। मुंहिंजी हक़ नवाज़ एस एच ओ तां इहा अपील आहे त जुआ हितां हटाई वञे। नथी हटाई वञे त मासूम ॿार क़ुर खां महरूम थी चुका आहिनि, स्कूल खां महरूम थी चुका आहिनि, रहिजी वेंदा। पिया साईं जंहिंजे घर में जुआ हले पई, जुआ जे घटी गुलाब वेठा आहिनि, उहो मंगरा बि सॼाइनि था पंहिंजे उन जे घर जे भरिसां। डेली जा 1000 रुपया जॻह जा वठनि था। जुआरी हुते हुते जुआ जी करनि था, 1000 रुपया जॻह जा वठनि था। मूं मना बि कई मुंहिंजी जुआ हितां हटाई वञे, पर हुननि मूंखे एतिरी गारूं ॾिनियूं, गंद बि ॾिनो, कोन हटांसीं, मर्ज़ी मालिक तूं जेको कंदे तोखे असीं नुक़सानु ॾींदासीं। हाणे बचे वारे आहियूं, खणी पुलिस घबरायो आहियां। हाणे मुंहिंजो हक़ जो फ़ैसिलो कयो वञे।